पेगाबे सिंध न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कंबर खां अहमदनवाज मुंगेरी जी रिपोर्ट मूजिबि मुंगेरी हाउस कंबर में यूसी छॾड़ा जे उम्मीदवारनि जे नालनि लाइ मीर हुमायूं खान मुंगेरी, उस्मान गनी मेमन, डॉक्टर आफ्ताब अहमद भुट्टो, हाफिज़ उज़ैर गुल जागरानी, मौलाना मोहम्मद सिद्दीक मुंगेरी, जुल्फ़कार अली मेमन, मुख्तार अहमद मुंगेरी, जमशेद अहमद भुट्टो समेत वॾी अंग में यूसी छॾड़ा जे माण्हुनि शिरकत करे गॾियल तौर ते उम्मीदवारनि जे नालनि जो ऐलान कयो वियो। डिस्ट्रिक्ट मेंबर लाइ मौलाना मोहम्मद सिद्दीक मुंगेरी, चेयरमैन लाइ शहाबुद्दीन भुट्टो ऐं वाइस चेयरमैन लाइ ज़ैनुलाब्दीन मेमन के नामज़द किया विया। उन मौके ते मीर हुमायूं खान मुंगेरी, डॉक्टर आफ्ताब अहमद भुट्टो, उस्मान गनी मेमन, हाफिज़ उज़ैर गुल जागरानी ॿियनि 14 जी यूसी छॾड़ा जे सभिनी बिरादरी सां इताद करे पंहिंजा उम्मीदवार बीहारण जो ऐलान कयूं था। छो त पीपल्स पार्टी यूसी छॾड़ा समेत पूरे कंबर ज़िले खे तबाह कयो वियो आहे। उन लाइ पीपल्स पार्टी सां सख़्तु मुक़ाबिलो कंदासीं ऐं पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾींदासीं। जॾहिं त गॾिजाणी में इहो बि फ़ैसिलो कयो वियो त कंबर जे हर हिकु यूसी ते पाण में इताद करे पीपल्स पार्टी सां सख़्तु मुक़ाबिलो कयो वेंदो, छो त कंबर जो आवाम हिन वक़्तु पीपल्स पार्टी खां बेज़ार थी चुकी आहे।